बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रोई घुरा तो दुआ मुझा करे दर्द तू दूर सभई। रोई घुरा तो दुआ मुझा करे दर्द तू दूर सभई। करे दर्द तू दूर सभई मुझा करे दर्द तू दूर सभई। रोई घुरा तो दुआ मुझा करे दर्द तू दूर सभई। रोई घुरा तो दुआ मुझा करे दर्द तू दूर सभई। करे दर्द तू दूर सभई मुझा करे दर्द तू दूर सभई। रोई घुरा। अल्हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व अशहदु अन्ना इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। ला खालिक इल्लल्लाहु ला मालिक इल्लल्लाहु ला राज़िक इल्लल्लाह। ला मअबूद इल्लल्लाहु ला मक़सूद इल्लल्लाहु ला मतलूब इल्लल्लाह। हुवल अव्वल वल आखिर वज़्ज़ाहिर वल बातिन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु ला शरीक लहु वला वज़ीर लहु वला मुशीर लहु ला ज़िद्द लहु वला निद्द लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु। व अशहदु अन्न सय्यिदना व मौलाना व मुर्शिदना व सनदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अफ़ज़लुल बशरि मुहम्मदुन अजमलुल बशरि मुहम्मदुन अकमलुल बशरि मुहम्मदुन अत्यबुल बशरि मुहम्मद। सय्यिदुल अंबिया मुहम्मदुन खतीबुल अंबिया मुहम्मद।
سيد الثقلين محمد إمام القبلتين محمد جد الحسن محمد وجد الحسين محمد رحمة للعالمين محمد وخاتم النبيين محمد سيد الأولين محمد وسيد الآخرين محمد بدر الدجى محمد شمس الضحى محمد خير الورى محمد ونور الهدى محمد صلى الله على سيدنا محمد صاحب التاج والمعراج سيد الإنس والجنات محبوب رب الأرض والسماوات الذي اسمه مكتوب في الإنجيل والتوراة صلى الله عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وبناته وأهل بيته وأتباعه خصوصا على أبي بكر وعمر وعثمان وعلي رضوان الله تعالى عليهم أجمعين. فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الله لا إله إلا هو إذ قال آدم صفي الله لا إله إلا هو وإذ قال نوح نجي الله لا إله إلا هو وإذ قال داود خليفة الله لا إله إلا هو وإذ قال إبراهيم خليل الله لا إله إلا هو وإذ قال إسماعيل ذبيح الله لا إله إلا هو وإذ قال موسى كليم الله لا إله إلا هو وإذ قال عيسى روح الله لا إله إلا هو وإذ قال سيدنا ومولانا محمد رسول الله صلى الله عليه وسلم لا إله إلا هو الله لا إله إلا هو الحي القيوم لا تأخذه سنة ولا نوم له ما في السماوات وما في الأرض من ذا الذي يشفع عنده إلا بإذنه يعلم ما بين أيديهم وما خلفهم ولا يحيطون بشيء من علمه إلا بما شاء وسع كرسيه السماوات والأرض ولا يؤوده حفظهما وهو العلي العظيم. وقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر بسم الله الرحمن الرحيم القارعة ما القارعة وما أدراك ما القارعة يوم يكون الناس كالفراش المبثوث وتكون الجبال كالعهن المنفوش فأما من ثقلت موازينه فهو في عيشة راضية وأما من خفت موازينه فأمه هاوية وما
अदराक मा हिया नारुन हामिया इज़ यक़ूलु आदमु सफ़ियुल्लाहि फ़ी यौमिल क़ियामति नफ़्सी नफ़्सी व इज़ यक़ूलु नूहु नजियुल्लाहि नफ़्सी नफ़्सी व इज़ यक़ूलु दाऊद खलीफ़तुल्लाहि नफ़्सी नफ़्सी व इज़ यक़ूलु इब्राहीम खलीलुल्लाहि नफ़्सी नफ़्सी व इज़ यक़ूलु इस्माईलु ज़बीहुल्लाहि नफ़्सी नफ़्सी व इज़ यक़ूलु मूसा कलीमुल्लाहि नफ़्सी नफ़्सी व इज़ यक़ूलु ईसा रूहुल्लाहि नफ़्सी नफ़्सी व इज़ यक़ूलु सय्यिदुना व मौलाना मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ी यौमिल क़ियामति उम्मती उम्मती व इज़ यक़ूलु सय्यिदुना व मौलाना मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ी यौमिल क़ियामति उम्मती उम्मती व इज़ यक़ूलुल जब्बारु जल्ल जलालुहु व अम्मा नवालुहु इबादी इबादी अल्लज़ीना ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभई दोस्त दिल जे मोहब्बत सा मदीने जे साईं ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा सल्लि अला जसद मुहम्मदिन फिल अजसाद। अल्लाहुम्मा सल्लि अला बदन मुहम्मदिन फिल अबदान। अल्लाहुम्मा सल्लि अला रूह मुहम्मदिन फिल अरवाह। अल्लाहुम्मा सल्लि अला बलद मुहम्मदिन फिल बिलाद। अल्लाहुम्मा सल्लि अला कब्र मुहम्मदिन फिल कुबूर। अल्लाहुम्मा सल्लि अला रौज़त मुहम्मदिन फिर रियाद। सलातन तकूनु लिन्नजाति वसीलतन वलिउलुव्वि दरजाति कफीला। सलातन तुहल्लु बिहल उक़द व तुफर्रजु बिहल कुरब। या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अग़वालि मुक़्तहिनी। नफ्सिल फ़िदा लिक़बरिन अंत साकिनुहु फ़ीहिल अफ़ाफ़ु व फ़ीहिल जूदु वल करमी। काबिल सद एहतराम उलमाए किराम, मुझा मुहतरम दोस्तों, भाइरो ऐं बुजुर्गो, तमाहे असां अज 8 मार्च 2005 ईस्वी 5वीं मुहर्रम 1426 हिजरी अंगारे जी रात जिले लाड़काने में वगड़न जे वेझो इन गोठ थरड़ी हाशिम में जमीयत उलमा इस्लाम जे तरफा मुनक़द थींदड़ इन अज़ीम शान फ़क़ीदुल मिसाल ऐं यादगार सालियाने दीनी इज्तिमा में पंहिंजे रब करीम खे राज़ी करण जे नियत सां गॾु थिया आहियूं। दुआ है त शल अल्लाह सही तव्हां असां सभिनी जी हिन हाज़री खे मंज़ूर मक़बूल फरमाए।
काफ़ी वक्त खां मुसलसल तव्हां असांजे आलमनि सगोरनि जूं तकरीरूं ॿुधी रहिया आहियो। रात जो काफ़ी हिस्सो गुज़री चुको आहे। मां कोशिश कंदुसि त पंहिंजे मारूज़ात खे मुख़्तसर कयां। खुश नसीब आहिनि उहे माण्हू जिन जूं ज़िंदगियूं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्मनि जे मुताबिक़ थियूं गुज़रनि। के माण्हू फिल्मनि ॾिसण में मसरूफ़ हूंदा, के ड्रामनि ॾिसण में मसरूफ़ हूंदा, के गाननि ॿुधण में मसरूफ़ हूंदा। तव्हां हिन इज्तिमा में दीन जूं ॻाल्हियूं ॿुधी रहिया आहियो। इन ते तव्हां सभई अल्लाह जो शुक्र अदा कयो ऐं सभई दिलि जे गहराइनि सां चओ अल्हम्दुलिल्लाह। कामिल मुसलमान बणजण जे लाइ ऐं हक़ीक़ी इंसान बणजण जे लाइ 4 शयूं तमामु ज़रूरी आहिनि। इन नंढे खंड जे तमामु वॾे आलिम दीन, मुफ़क्किर, मुदब्बिर ऐं स्कॉलर इमाम शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे त जेको शख्स पाण में 4 ॻाल्हियूं पैदा करे उहो सुठो इंसान बणिजी वेंदो ऐं हक़ीक़ी मुसलमान बणिजी वेंदो। इमाम वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त तहारत, समाहत, इख़बात ऐं अदालत ये 4 अहिड़ियूं वस्फूं आहिनि जिन खे इख्तियार करण सां बानो अल्लाह जे रज़ा जी मंज़िल हासिल करे सघे थो। ये 4 अरबी जा लफ़्ज़ आहिनि, तहारत, समाहत, इख़बात ऐं अदालत। तहारत जी माना है पाकाई, यानी पहिरियों कम तव्हां इहो कयो त तव्हां पाक रहो, तव्हांजो बदन भी पाक रहे, तव्हांजा कपड़ा भी पाक रहन, तव्हांजी नीयत भी पाक हुजे, तव्हांजा अमल भी पाक हुजन, तव्हांजा इरादा भी पाक हुजन। ऐं हीअ ॻाल्हि नोट कयो त गुनाह जा जेके भी कम आहिनि सभु पलीत आहिनि ऐं सवाब जा जेके भी कम आहिनि सभु पाक आहिनि। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अत्तुहूरु शत्रुल ईमान, त पाकाई ईमान जो अधु आहे। पंहिंजो पाण खे शिरक बिदत खां बचायो, ज़लालत ऐं गुमराही खां बचायो, गंदी सुहबत खां बचायो, गंदन अमलन खां बचायो, गंदिन नीयतुन खां बचायो, छो त ये सब पलीत शयूं आहिनि। पंहिंजो पाण खे पाक रखो। ऐं जेको निमाज़ पढ़ंदो घणे क़दुरु उहो पाक रहंदो। जेको माण्हू निमाज़ न पढ़े तव्हां उनखे निमाज़ जी सलाह कयो त 99% माण्हू तव्हांखे जवाबु इहो ॾींदा असांजा कपिड़ा ठीकु न आहिनि, माना पलीता। इस्लाम चाहे थो त तव्हां पाक रहो। ऐं ॿी शइ समाहत, माना तव्हां सखी बणिजो, बख़ील न थियो। ऐं सखावत जे तफ़सील खे बयान कंदे इमाम वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त सखावत जो मतिलबु इहो आहे त जेतिरो तव्हांजो वस आहे एतिरी तव्हां ग़रीबनि जी ख़िदमत कयो, जेतिरो तव्हांजो वस आहे। तव्हांखे 5 रुपयनि जी वसीयत आहे,
तव्हां 5 रुपया ग़रीबन ते ख़र्च कयो। तव्हां खे 50 रुपए जी वसीयत आ, तव्हां 50 रुपयो ग़रीबन ते ख़र्च कयो। तव्हां खे 500 जी वसीयत आ, तव्हां 500 ग़रीबन ते ख़र्च कयो। तव्हां खे 5000 जी वसीयत आ, तव्हां 5000 ग़रीबन ते ख़र्च कयो। तव्हां खे 5 लखनि जी वसीयत आ, तव्हां 5 लख ग़रीबन ते ख़र्च कयो। सखी बणिजो, जेको तव्हांजो वस आहे ओतिरो अल्लाह जे नाले ते ख़र्च कयो। ला युकल्लिफुल्लाहु नफ्सन इल्ला वुसअहा। ये जेके आम ख़ैरातुनि जो रवाज असां वटि पइजी वियो आहे। बाबे जी ख़ैरात आहे, अमड़ जी ख़ैरात आहे, चाचे जी ख़ैरात आहे, भाउ जी ख़ैरात आहे, अदे जी ख़ैरात आहे, अदी जी ख़ैरात आहे। ये रस्मूं आहिनि। अहिड़े क़िस्म जी ख़ैरात हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत खां साबित कान्हे। असां ख़ैरातुनि जा इनकारी न आहियूं, पर इहो तरीक़ो पैगंबर साईं जे सुन्नत खां साबित कोन्हे। हमरा ख़ैरात तो करे, कार्ड तो छपड़ाए, ॼण पीउ खे ॿीहर तो परणाए। वरी ख़ैरात जी मानी बि माण्हू बीही था खाइनि, टेबलूं थियूं लॻनि, ऐं अक्सर करे ख़ैरात ते वॾेरा सरदार ख़ान नवाब ढावल था मानी खाइनि। कुकड़नि जूं टंगूं उहे खाईंदा, ग़रीब हॾियूं चूपींदो। मां चयो भाऊ मुबारक थी, पिणे बख़्शजी वियो। ख़ैरात जे नाले खे बदनाम न कयो। तव्हांखे भोतार परचाइणा आहिनि त भोतारनि जी दावत कयो। ख़ैरात जे नाले खे बदनाम न कयो। ख़ैरात जे हवाले सां हिकिड़ो जुमिलो यादि कयो त ख़ैरात ग़रीबनि ऐं मिस्कीननि जो हक़ आहे, आसूदनि जो हक़ न आहे। ऐं उहा ख़ैरात अल्लाह वटि वधीक क़बूल आहे जेका तव्हां लिकाए कयो, जेका लिकाए कयो। हिकु तोखे ख़बर, ॿी तुंहिंजे रब खे ख़बर। हे त नाले जे लाइ था मरनि। सी फलाणे वाह जी ख़ैरात कई, इहो वाह में लुढ़ी वियो, कुझु कोन मिलियुसि। फलाणे वाह जी ख़ैरात कई। लिकाए ख़ैरात कयो। तूं पंहिंजे अब्बे जे ईसाले सवाब जे लाइ, तूं पंहिंजे अम्मड़ जे ईसाले सवाब जे लाइ, तूं पंहिंजे भाउ जे ईसाले सवाब जे लाइ, तूं पंहिंजे भेण जे ईसाले सवाब जे लाइ लिकाए ख़ैरात कर। कंहिं ग़रीब मिस्कीन खे कपड़नि जो जोड़ो वठी ॾे, चवेसि त मुंहिंजे बाबे जे लाइ दुआ कजांइ। कंहिं बेवह औरत खे कपड़नि जो जोड़ो वठी ॾे, चवेसि त मुंहिंजे अम्मड़ खे दुआ कजांइ। कंहिं मिस्कीन जे घर में ॿोरी अटे जी वठी ॾे, कटो चांवरनि जो वठी ॾे, डॿो गिह जो वठी ॾे। अल्लाह जे ज़ात जो कसम, ईअं लिक छप में तूं ग़रीबनि ते 500 रुपया ख़र्च कर ऐं हुन रस्म रवाज वारी ख़ैरात ते 5 लख ख़र्च कर। उन्हनि 5 लखनि जो एतिरो सवाब न थींदुई जेतिरो हिननि 500 जो सवाब थींदो। जेकॾहिं तव्हां हक़ीक़ी मुसलमान बणजण चाहियो था ऐं कामिल मोमिन बणजण चाहियो था त पाण में 4 वस्फूं पैदा कयो: तहारत, समाहत, इख़बात ऐं अदालत। पहिरीं सिफ़त त पाक रहो, ॿी सिफ़त त अल्लाह जे रस्ते में ख़र्च कयो, पर लिकाए ख़र्च कयो, उनजो तव्हांखे वधीक सवाब थींदो। उनमें रियाव जो इम्कान कोन्हे, ॾेखारे जो इम्कान कोन्हे। ऐं हूअं बि हदीस पाक में वाज़े अल्फाज़ लिखिया पिया आहिनि त जेको लिकाए ख़ैरात थो करे उनजो केॾो वॾो शान आहे। मूंखे हदीस यादि थी अचे, मदीने जे मीर फरमायो, सबातुन युज़िल्लुहुमुल्लाहु फी ज़िल्लिही यौम ला ज़िल्ला इल्ला ज़िल्लुहु, इमामुन आदिलुन रजुलुन क़ल्बुहु मुअल्लकुम बिल मसाजिद, शाबुन नशा फी इबादतिल्लाहि अज़्ज़ा व जल, रजुलान तहाब्बा फिल्लाहि इज्तमआ अलैहि व तफर्रqa अलैहि, रजुलुन दातहु इम्रातुन ज़ातु मनसबिन व
जमालिन फ़क़ाल इन्नी अख़ाफ़ुल्लाह रजुलुन ज़करल्लाह ख़ालियन फ़फ़ाज़त ऐना रजुलुन तसद्दक़ बिसदक़तिन फ़अख़फ़ाहा हत्ता ला तअलम शिमालुहु अन यमीनिहि औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मदीने जे मीर जे पाक ज़ुबान मुबारक जा पाक लफ्ज़ पढ़िया थम। हुज़ूर संजन फरमायो त क़यामत जे ॾिहाड़े 7 ख़ुश नसीब अहिड़ा हूंदा जिन खे अल्लाह सईं पंहिंजे अर्श जे पाछे जे हेठां जगह इनायत कंदो। क़यामत जो अहिड़ो ॾींहुं आहे जो उन ॾींहं ते अर्श जे साए खां सवा कोई सायो न हूंदो, पर उन ॾींहं ते 7 ख़ुश नसीब अहिड़ा हूंदा जिन खे अर्श इलाही जे पाछे में जगह मिलंदी। अल्लाह ताला शल तहां असां सभिनी खे उन्हनि मां करे। उहे 7 ख़ुश नसीब इंसान जिन खे मैदान क़यामत में अर्श मुअल्ला जे पाछे जे हेठां जगह मिलंदी। उहे कहिड़ा आहिनि? इमामुन आदिलुन, इंसाफ करण वारो बादशाह। ऐं आलिम लिखनि था त इन में इंसाफ करण वारा आफिसर, इंसाफ करण वारा बोहतार सभु इन में अची विया। जेको भी इंसाफ जे तकाज़ा उनखे पूरो थो करे, वो इंसाफ करण वारो अल्लाह खे ॾाढो वणे थो। ऐं क़यामत जे ॾिहाड़े इंसाफ वारे खे अर्श जे साए जे हेठां जगह मिलंदी। इमामुन आदिलुन रजुलुन क़ल्बुहु मुअल्लकुम बिल मसाजिद। ऐं ॿियो ख़ुश नसीब उहो शख्स जेके मस्जिद सां तमामु घणी मुहब्बत हुजे। निंड मां उथियो त मस्जिद में, दफ़्तर मां मोटियो त मस्जिद में, बनीअ तो मोटियो त मस्जिद में, सफ़र तां मोटियो त मस्जिद में, मोकल जो टाइम अथसि त मस्जिद में। बसि हिन जी मस्जिद सां दिलि आहे। जेको बि फुर्सत जो वक़्तु अथसि तहां ॾिसो त हे तहांखे मस्जिद जे कुंड में या सजदे में या रुकू में या तिलावत में या तस्बीह में या तहलील में नज़र थो अचे। इन शख़्स जी मस्जिद सां ॾाढी मुहब्बत आहे। मदीने जे मीर फरमायो इन खे मुबारक ॾियो, इन खे ख़ुशख़बरी ॿुधायो त क़यामत जे ॾिहाड़े इन जी जगह अर्श जे पाछे जे हेठां। सबातुन युदिल्लुहुमुल्लाहु फी दिल्लिही यौम ला दिल्ला इल्ला दिल्लुहु। इमामुन आदिलुन रजुलुन क़ल्बुहु मुअल्लकुम बिल मसाजिद शाबुन नशा फी इबादतिल्लाहि अज़्ज़ वजल। 3 नंबर ते मदीने जमीर फरमायो उहो जवान जंहिं जवानी में अल्लाह खे राज़ी कयो। इहो अल्लाह खे ॾाढो वणे थो। इन खे बि क़यामत जे ॾिहाड़े अर्श जे पाछे जे हेठां जगह मिलंदी। पोड़प में त हर को तौबा कंदो आहे। गोॾनि कमु छॾे ॾिनुसि, हली नथो सघे, सके जी बीमारी थी पई अथसि, कार्डियक पेशेंट आहे, तौबा न कंदो त ॿियो छा कंदो? ॻाल्हि सिधी आहे। जेको जवानी में तौबा थो करे अल्लाह खे उहो ॾाढो वणे थो। मदीने जे मीर फरमायो त जेको जवान जवानी में अल्लाह खे परचाए क़यामत जे ॾिहाड़े इन खे अर्श जे पाछे जे हेठां जगह मिलंदी। हे ख़ुश नसीब आहिनि हिन ॻोठ जा नौजवान हर साल मेहनत करे दीनी इज्तिमा मुनक़द था कराइनि। ये क़ाबिल तबरीक आहिनि। मां इन्हनि खे हदिया तबरीक थो पेश कयां। ये मुबारकबाद जे लाइक़ आहिनि। अल्लाह ताला इन्हनि जे इल्म में, अमल में, सेहत में बरकतूं फरमाए। 4थे नंबर ते मदीने जे अमीर फरमायो रजुलान तहाब्बा फिल्लाहि इज्तमा अलैहि व तफर्रका अलैहि। उहे 2 माण्हू जिन हिक ॿिए सां मुहब्बत कई कहीं दुनिया जे मतलब ख़ातिर न, रुगो रब खे राज़ी करण ख़ातिर। उन्हनि जो रिश्तो दीनी रिश्तो हो। उन्हनि जो ॿियो को बि गर्ज़ न हो, सिर्फ़ दीन जे निस्बत जे करे उन्हनि जो हिक ॿिए सां प्यार हो, मुहब्बत हुई।
मदीने जे मीर फरमायो ये बई शख्स बि क़यामत जे ॾिहाड़े अर्श जे पाछे जे हेठां हूंदा। सय्यद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो रजुलुन दअतहु इमरातुन ज़ातु मनसबिन व जमालिन फ़क़ाल इन्नी अख़ाफ़ुल्लाह। तरड़ी हाशिम में सुभान अल्लाह ते बंदिश पयल त न आहे, कने ते सुभान अल्लाह